हजरत जुनैद बगदादी रहमतुल्लाह अलैह मल्लू यो मल्लू पहलवान मलाकड़ो मल्लू कुश्ती लड़ंदो पर एडो ताकतवर हुयो जो पूरे इराक में को उनजे जोड़ जो पहलवान न हो केर उन सां मुकाबलो न करे सघंदो हुयो जुनैद बगदादी बादशाह वक्त जो जेको बगदाद जो हाकिम हुयो वो पघार ॾींदो हुयो पघार ते सरकारी मल्लू हुयो सरकारी पहलवान हुयो पूरे मुल्क में कोन जे मुकाबले जो माण्हू न हुयो हिकड़े वक्त एड़ो वाक़ियो थियो जो हिकड़ो माण्हू आयो सफेद दाढ़ी कुराड़ो कोड़ो ज़ईफ बदन जो हीणो उन्हें जो बाबा जुनैद किथे आ जे छो कि माण्हू जा मल विढ़ंदो कि तू जुनैद जा मल विढ़ंदे तोखे ख़बर आहे त चई छा थो कि हा ख़बर आहे छा थो कि मां मल्लो आहियां पहलवान आहियां जुनैद सां मल विढ़ंदुसि या खबर सॼे बगदाद में पकड़जी वई बादशाह ताईं ॻाल्हि पहुती बादशाह जो इहो मलाकड़ो मां बि ॾिसंदुसि ॾींहुं मुक़ररु थियो बादशाह अचे वेठो वज़ीर मुशीर फौज जा अॻुवान राज रैयत हज़ारे माण्हू गॾु थिया इहो मलाकड़ो ॾिसऊं विच मैदान खाली आ एक पासे नो बादशाह वा अमीर वजीर मुशीर ये पासे नो अवाम विच मैदान खाली आ उन में जुनैद भी आयो आ वो हीणो पोड़ो कुराड़ो वो भी मैदान में आयो आ हाणे माण्हुनि खे इंतजार हुयो ॾिसूं त ही मलाकड़ो कीअं थो थिए हे पोड़ो माण्हू हे हीणो माण्हू कीअं थो जुनैद सां मुकाबलो करे जेॾी महिल अखाड़े में ॿई पहलवान बीठा ओॾी महिल वो अछी दाढ़ी वारो कुराड़ो जुनैद बगदादी के कन में चवण लॻो ओ जुनैद मां न को मल्लो आहियां न पहलवान आहियां न मल विढ़ी ॼाणा मां मिस्कीन सैयद जे नबी जो कलमो पढ़ंदो हुई उन्हें मोहम्मद जो लाल आया नूर जो बचड़ो आया गरीब आया मिस्कीन आया न्याणियूं जवान थमे केर मुंहिंजी मदद कोन थो करे हाणे मुंहिंजो हीलो बहानो बनायो आहे ए जुनैद तूं किरी पइजाए मां खटे वेंदुसि बादशाह मूंखे इनाम ॾींदो हे सभई अमीर मूंखे इनाम ॾींदा मुंहिंजो हो तरी वेंदो मुंहिंजे न्याणियुनि जो ॾाज रावण थी वेंदो ए जुनैद मल मां न ॼाणा मां सैयद ज़ात हुया हाणे मुंहिंजी इज़त रखी या न रखी तुंहिंजे हथ में जुनैद जो वॾो इम्तिहान थी वियो हुनजी इज़त बीठल आहे बादशाह वटि इज़त पघार सरकारी थी मिले हज़ारे माण्हू जेका जे पाण खे किराए त बेइज्जती आहे न वाहे पूरे माण्हू खे किराए थो बस जुनैद जे लाइ इम्तिहान शुरू थी वियो दिल में सोची हिक तरफ़ मुंहिंजी दुनिया जी इज़त आ पघार आ माण्हुनि में बादशाह वटि मुंहिंजो नालो आ ऐं ॿिए तरफ़ मोहम्मद मुस्तफ़ा जो बच्चो हाणे जेकॾहिं मां हिन सैयद खे दसिया किराया ऐं मदीने वारो मीर मूंखां पुछे जे सैयद जी अमर खातून जन्नत मूंखां पुछे मुंहिंजे बच्चे जी इज़त छो न कई जुनैद बगदादी चयो और सैयद ज़ादा मुंहिंजी इज़त वञे त वञण ॾे पघारूं बंदि थियनि त थियण ॾे पर अॼु मां सैयद जी इज़त ज़रूर हाणे मां किरी पवंदुसि पोइ जेॾी महिल तुंहिंजो कमु थी वञे न तोखे इनाम मिली वञे
पैदा होती या पाण में कन में सलाह थी जेडी मल पहलवान पई बनजी मैदान में मल वेण बीठा ने सैयद जाटो हिकड़ो है जुनेद ठाको करे जमीन ते माण्हुनि खे अजब वठी भाई ही केड़ो पहलवान आयो जुनेद जेड़े पहलवान जो पेरी खुमण में नहीं अब बी मल थी कोई मल ने सो केर तो मारे जेडी मल वरी बी मल थिया वरी जुनेद किरी पियो सैयद खटे पियो अच्छे इनाम मिलस माण्हुनि पैसा मथो छटियस बादशाह इनाम ॾिना वज़ीरन मुशीरन इनाम ॾिना जेडी मल सैयद जा कम सॼो सरंजाम थी वियो पर जो जुनेद जी किरियो न ॿिए भेरे किरण सां बेहोश किरियो ज़मीन ते किरियो पियो सैयद जो परे हटो मां तो ताजा वनी कन में चई त जुनेद हाणे मुंहिंजो कम थिया तूं थी सलाह थियल हुई जुनेद के कन में चई उथी पर जुनेद न उथियो सो न उथियो जुनेद वाकई बेहोश थी वियो सैयद परेशान थी वियो माण्हू परेशान थी विया छा थी वियो जुनेद खे मुंहिंजा दोस्तो घणी देर बेहोश पियो रहियो जेडी मल अख पटी होश आयो सैयद जा हथ चुमण लगो सैयद जे बांग्या बाहूं बदण लगो माण्हू जो जुनेद छा ॻाल्हि चई तव्हां ॾिठो त जेडी मल ॿी मल में मां किरियुस तव्हां ॾिठो मां बगदाद जी ज़मीन ते किरियो आहियां पर इहे कोन हुयो जेडी मल मां हेठ किरियुस ओडी मल मदीने वारो साईं आयो मूंखे पंहिंजी ठाकुर में वरतई ओ जुनेद तो मुझे सैयद जी इज्जत कई तो मुझे बच्चे जी इज्जत कई तोखे खुशखबरी दुनिया तोखे विलायत जो ताज तो पहराया तोखे दुनिया जी इज्जत आखिरत जी इज्जत जो ताज पहराया बस उहा खड़ी हुई जुनेद के मुस्तफा जो ठाकुर मिली वियो खुशखबरी मिली वई दुनिया की कामयाबी आखिरत जी कामरानी मिली वई अजब मदीने वारो मीर हयात नबी अजब खुशखबरियों मिली रहियूं